वेलकम टू शाह ग्रामर हाई स्कूल। प्यारा ॿारो, आऊं ख़ैरियत सां आहियां ऐं तव्हांजी ख़ैरियत लाइ बि दुआगो आहियां। प्यारा ॿारो, असीं तव्हांजे लाइ गर्मियुनि जूं मोकलुनि जूं कम तयार कयूं आहिनि, जेकी तव्हांजे लाइ हलशुदा कम आऊं तव्हांखे ॾिसाईंदी ऐं हिन मां असीं बिस्मिल्लाह रहमान रहीम सां पंहिंजो ही लेक्चर शुरू कंदी। अस्सलामु अलैकुम प्यारा ॿारो, तव्हां ख़ुशि हुजो ऐं शाह ग्रामर हाई स्कूल जो ही जून जो असाइनमेंट आहे, जमात आहे असीं पंजी, मज़मून आहे असांजो सिंधी। ऐं ॿारो, असीं ॾिसंदा ते हिन लेक्चर मां असांजे लाइ छा कम शामिल थियल आहे। ये असांजो सवाल नंबर 6 आहे ऐं हिन मां असांजे लाइ कम शामिल आहे हेठि ॾिनल मुज़क्कर जा मुअन्निस लिखो। प्यारे बच्चों, आपको ये गैर हलशुदा काम दिखाया जा रहा है। आपको मुज़क्कर दिए हुए हैं, आपको इसकी मुअन्निस बनानी है। तो आइए हम देखते हैं कि हम इसको कैसे तैयार करते हैं। हम आपको हलशुदा काम दिखाने जा रहे हैं इसका। क्लास 5 लाए हेठि ॾिनल मुज़क्कर जा मुअन्निस लिखो। अब देखिए, हमने कॉलम बनाए हुए हैं यहाँ पर। हमने मुज़क्कर सारे मुज़क्कर के कॉलम में उतार दिए हैं और मुअन्निस हम आपको बताते जाएंगे इनकी कि मुअन्निस इसकी क्या होगी। ठीक है, आइए अपना काम हम शुरू करते हैं। पहला लफ्ज़ है, पहिरियों लफ्ज़ आहे मर्द, इन जी मुअन्निस आहे औरत। ॿियों लफ्ज़ आहे झिरक, हिन जी मुअन्निस आहे झिरकी। कबूतर, मुअन्निस आहे कबूतरी। भाव यानी भाई, इन जी मुअन्निस आहे भेण यानी बहन। उट यानी ऊंट, डाची यानी ऊंटनी। नौकर, नौकरयाणी। समझ गए होंगे तो आसान लफ्ज़ है ये। हाँ भाई बच्चों, समझ में आ रहा है आपको? कौ यानी कौआ। कई यानी कवि। मासात, मासात। ठीक है, पेश लगा हुआ है यानी मुज़क्कर है और जेर लगा है यानी मुअन्निस है। बिल्लो, इसकी मुअन्निस होगी बिल्ली। सूट, सूट। मासड़, खालू, मासी, खाला। पियो, वालिद, माँ, माँ। छोकरो, छोकरी, चाचो, चाची। डाडो, डाडी, मामो, मामी।
तो बच्चों, प्यारा वारो असांजो लेक्चर अॼु मुज़क्कर ऐं मुअनिस ते मुश्तमिल थींदा। असीं उम्मीद कंदी ते तव्हांखे समझ मां आयो आहे। असीं तव्हां सां इजाज़त चाहींदी हिन उम्मीद सां तव्हां पंहिंजो कमु सम्झियो आहे ऐं तव्हां लाइ घणी दुआऊं सां आउं इजाज़त चाहींदी। अल्लाह हाफ़िज़।